कॾहिं इहो ॾींहुं ईंदो जॾहिं किरण कुंवार ऐं मां हुन जो घोटु थींदुसि। कॾहिं मुंहिंजे नसीबनि में किरण जी मोहबत मिलंदी। अलाह पाक केॾो बि बंदि कई में उनखे ठाहियो आहे। ख़बर न आहे न मन जी इहा मुराद कॾहिं पूरी थींदी। मुंहिंजे नसीब में किरण जी मोहबत कॾहिं मिलंदी। पुट माजिद, नंढड़ी जी हिनजी पारत ॾाढी सदोरी आहे। मां तोखे इन करे थो चवां जो तूं घर जो वॾो आहे। मामा साईं तव्हां बिल्कुलु परेशान न थियो। इरम भेण इंशाल्लाह हितां खां वधीक उते ख़ुशि रहंदी। अती किरण कुंवार सां गॾु केरु हलंदो? हलण त तोखे घुर्जे किरण, छो जो इरम तुंहिंजी भेण आहे। न अदीब, मूंखां इहो खफ़ो कोन थो पुॼे। न किरण ॾुखी छो थींदी इरम? अदा राशिद इरम खे अखियुनि ते विहारींदो। अदी मुसरत मुंहिंजे धीउ जी पारत अथई। अदा पारत चाजी तो करी। इरम मुंहिंजी धीउ पहिरीं ऐं नुंहुं पोइ आहे। बसि ख़ैर सां इजाज़त ॾियो त रवाना थियूं। ख़ुदा पंहिंजे वलर वारो कंदी बाबा। ख़ुशि हूंदे सदाईं आबाद हूंदे। बाबा राशिद मुंहिंजे धीउ जी पारत हुजे। अदा गुलाब तूं छो परेशान थियो आहीं? हिक पीउ जे घरां निकिरी ॿिए पीउ जे घर थी हले इरम। मामा साईं बसि हाणे असांखे इजाज़त ॾियो। अड़े हेॾे ॿुधाए किथे आहे तुंहिंजो भाउ? न त शीखनि जो पोयो बंदि करे अहिड़ा सचूं ठोकींदो मां। साईं मूंखे का ख़बर न आहे मुंहिंजो भाउ किथे आहे। जमानदार हे ईअं कोन ॿुधाईंदो जेसि ताईं पंहिंजी बेइज़ती न कराईंदो। साईं मूंखे कहिड़ी ख़बर त किथे आहे? साईं मुंहिंजो हिन सां त को वास्तो न आहे। हल सिपाही वञ रसो लठ खणी आ, ॾिसां पोइ कीअं नथो ॿुधाए। साईं कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, मां ग़रीब आहियां। बसि ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। जमादार हिनखे छो वठी आयो आहे? सर ही गुलाम जो भाउ आहे ऐं गुलाम शहर मां ॾोह कयो आहे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।